रियाजी क्लास 9 यूनिट 6 लेसन 10 एक्सरसाइज नंबर 6.2 मश्क छॾाई 2 पार्ट 2 आऊं आहियां अवां जो रियाज़ी जो उस्ताद राशिद अली सिंध ऑनलाइन स्कूल में अवां खे भली कार बारो पोएं लेक्चर में असां एक्सरसाइज नंबर 6.2 जो क्वेश्चन नंबर पहिरियों पढ़ी रहिया हुआसीं जंहिंजा असां पहिरियां 6 पार्ट सॉल्व करे छॾिया हुआ अॼु असां हिन सबक में 7 नंबर पार्ट हल करण जी कोशिशि कंदासीं हाणे उहो असां वटि आहे त मॉड्यूलस ऑफ 2x + 3/4 + 2 = 7 हाणे हिते असांखे छा करिणो आहे हिते ही हिकु इक्वेशन गिवन आहे इन जो सॉल्यूशन सेट फाइंड आउट करिणो आहे उन जे लाइ सभ खां पहिरियां असां हिते लिखी वेंदासीं सॉल्यूशन लिखण खां बाद में जेका इक्वेशन गिवन आहे असां उहा लिखी वेंदासीं उहा असां वटि आहे त मॉड्यूलस ऑफ 2x + 3/4 + 2 = 7 ॾिसो तवजो ॾियो हाणे ही असां वटि मॉड्यूलस पियो आहे उन सां गॾु ॿार +2 पियो आहे तंहिंजे करे असां हिन मॉड्यूलस खे सेपरेट करे वेंदासीं +2 खे खणी साॼे पासे ईंदासीं त पोइ अॻियों स्टेप असां वटि थींदो मॉड्यूलस ऑफ 2x + 3/4 = 7 - 2 ठीकु आहे ॿारो त पोइ हाणे असां वटि फर्दर ही कीअं सॉल्व थींदो अॻियों स्टेप असां वटि थींदो त 2x + 3/4 = 7 × 2 विया बाक़ी हिते बचंदो 5 ॾिसो ॿारो तवजो ॾियो हाणे हिते असां वटि जेका एब्सोल्यूट वैल्यू आई आहे उहा घणी आहे उहा आहे 5 ठीकु आहे त पोइ हाणे असांखे छा करिणो पवंदो हिन मॉड्यूलस खे ख़तमु करिणो पवंदो जॾहिं असां हिन मॉड्यूलस खे ख़तमु कंदासीं त पोइ उन जे लाइ असां लिखी वेंदासीं त बाय द डेफिनेशन ऑफ मॉड्यूलस ठीकु आहे ॿारो त पोइ हाणे असां मॉड्यूलस ख़तमु कंदासीं ऐं लिखंदासीं त 2x + 3/4 = 5 हिकिड़े केस में ईअं थींदो ॿिए केस में थींदो त 2x + 3/4 = -5 ॾिसो ॿारो पहिरियां असां हाणे छा कंदासीं त हिन इक्वेशन खे सॉल्व करण जी कोशिशि कंदासीं बाद में असां -5 वारी खे ठीकु आहे त पोइ हाणे हिते थींदो त हीअ ॾिसो हिते जेको 4 पियो आहे जॾहिं हिन साइड ईंदो राइट साइड त हिते आहे वंड में हिते थींदो ज़रब में त पोइ अॻियों स्टेप असां वटि थींदो त 2x + 3 = 5 × 4 ठीकु आहे ॿारो 2x हाणे तवजो ॾियो हिते जेको हीउ 3 पियो आहे साॼे पासे ईंदो त छा जो थींदो माइनस जो सही आहे = 5 × 20 - 3 ठीकु आहे ॿारो हिते थींदो त 2x = 17 ठीकु आहे त x = 17/2 ठीकु आहे ॿारो साॻे तरीक़े सां हाणे हिते बि ईअं थींदो हीउ जेको 4 वंड में पियो आहे हिन तरफ़ ईंदो ज़रब में अची वेंदो त पोइ हिते थींदो त 2x + 3 = 4 × -5 हाणे ॾिसो जॾहिं 4 5 सां ज़रब में अची वेंदो जॾहिं 4 - 5 सां ज़रब थींदो त पोइ हिते थींदो -20 ठीकु आहे ॿारो त 2x = -20 ऐं हिते जेको हीउ 3 पियो आहे प्लस जो इहो बि हिन साइड ईंदो छा जो थींदो माइनस जो त पोइ थींदो -3 त पोइ हिते थींदो त 2x = -23 त हिते असांखे x जो मुल्ह छा मिलियो असांखे हिते x जो मुल्ह मिलियो x = -23/2 त हिते असांखे सॉल्यूशन सेट छा मिलिया सॉल्यूशन सेट = 17/2 -23/2 हाणे इहो छा थी वियो इहो असांजो थी वियो आंसर अहिड़े तरीक़े सां ठीकु आहे ॿारो हाणे हीउ जेको 8 नंबर पार्ट आहे इहो तव्हां पंहिंजो पाण हल करण जी कोशिशि कजो ऐं तव्हां इहो ॾिसिजो त जेके तव्हांखे रूट मिलनि था उहे z सां यानी जेको इंटीजर आहे उन सां तालुक़ु रखनि था या न ॿारो हींअर असां वटि 9 नंबर पार्ट आहे 3/2 = मॉड्यूलस ऑफ 7x + 8 ठीकु आहे ॿारो हाणे छा करिणो आहे असांखे हिन इक्वेशन जा रूट फाइंड आउट करिणा आहिनि यानी सॉल्यूशन सेट उन जे लाइ सभ खां पहिरियां हिते लिखी वेंदासीं सॉल्यूशन ॾिसो ॿारो तवजो ॾियो जेकॾहिं असां वटि लिखियलु हुजे x = 3 या 3 = x लिखियलु हुजे ॻाल्हि आहे साॻी ठीकु आहे ॿारो उन जे करे हाणे मां हिन इक्वेशन खे लिखी सघां थो त मॉड्यूलस ऑफ 7x + 8 =
3/2 जीअं त हिते ॾिसो मॉड्यूलस सां गॾु को ॿियो टर्म न आहे ठीकु आहे त हीअ अॻिते फर्दर सॉल्व न थींदो बसि हाणे हिते छा थींदो असां हिन जो मॉड्यूलस हिते ख़तमु करे ईंदासीं त पोइ हाणे असां हिते छा लिखींदासीं असां लिखंदासीं त बाय द डेफिनेशन ऑफ मॉड्यूलस असां हिन मॉड्यूलस खे ख़तमु कंदासीं त पोइ हीअ जेको 3/2 एब्सोल्यूट वैल्यू आहे या जेका मॉड्यूलस जी वैल्यू आहे जेका हमेशह पॉजिटिव ईंदी आहे हिकिड़ी कंडीशन में प्लस जो 3/2 लिखींदासीं ॿी कंडीशन में माइनस जो 3/2 छाकाणि त असांखे इहा ख़बर कोन्हे त 3/2 0 जे कहिड़े पासे आहे ठीकु आहे उन जे लाइ त पोइ इहो थींदो त 7x + 8 = 3/2 ॿी कंडीशन में थींदो त 7x + 8 = -3/2 त पोइ हाणे असां पहिरियां हिन इक्वेशन खे सॉल्व करे था वञूं 7x = 3/2 - 8 त पोइ हाणे त छा थी वेंदो हीउ जेको 8 पियो आहे असां हिनखे 8/1 लिखी सघूं था बिल्कुलु अॻियो स्टेप असां वटि थींदो त 7x = LCM ॿिन्ही जी बीठी 2 त 2 जी टेबल 2 त हिकु दफ़ा त 1 × 3 मथे थी वियो 3 सही आहे ॿारो ऐं हिते छा थींदो हिकु जी टेबल 2 ते 2 दफ़ा त 2 × 16 माइनस जो 16 सही आहे ॿारो त पोइ हिते थींदो 7x = माइनस जो 13/2 ॿारो हाणे तवजो ॾियो हाणे सत छा में पियो आहे ज़र्ब में हिन साइड ईंदो छा थींदो वंड में त पोइ हाणे इहो कीअं थींदो इहो थींदो त x = -13/2 हीअ बि ईंदो वंड में त हीअ हिते अची वियो ज़र्ब में ठीकु आहे ॿारो ॾिसो हिते पियो छा ज़र्ब में हिन साइड आयो त वंड में ऑलरेडी ॿियो टर्म पियल हुयो त उन सां ज़र्ब में अची वियो त पोइ हिते असांखे एक्स जो मूल्य छा मिलियो त असांखे हिते एक्स जो मूल्य मिलियो त x = -13/14 अहिड़े तरीक़े सां हाणे हिते बि ईअं थींदो ठीकु आहे ॿारो त असां हिते लिखंदासीं त 7x = -3/2 -8 त 8 खे लिखी सघूं था त 8/1 साॻी तरीक़े सां हिनजी LCM बीहंदी 2 7x = सही आहे ॿारो 2 जी टेबल 2 ते हिकु दफ़ा वई हिते थींदो त 1 × 3 यानी माइनस जो 3 हिकु जी टेबल 2 ते 2 दफ़ा त 2 × 16 माइनस जो 16 सही आहे ॿारो हाणे तवजो ॾियो असां वटि स्पेस घटि आहे न त हीउ जेको 7 आहे हिन तरफ़ ईंदो त वंड में अची वेंदो हिते जेको 2 पियो आहे उन सां ज़र्ब में अची वेंदो त पोइ हाणे हिते मां लिखां थो त x = हाणे हेठि असां वटि छा थींदो पाछी में थींदो 14 ठीकु आहे ॿारो ऐं मथे छा थींदो माइनस जो 3 माइनस जो 16 माइनस जा 19 ठीकु आहे ॿारो त असांखे हिते सॉल्यूशन सेट मिलियो -13/14 ॿियो मिलियो असांखे -19/14 अहिड़े तरीक़े सां हाणे इहो छा थी वियो असांजो इहो थी वियो असांजो आंसर ॿारो हींअर असां वटि 10 नंबर पार्ट आहे मॉड्यूलस ऑफ 2x - 3/5 -12 = 5 हाणे छा करिणो आहे असांखे हिन इक्वेशन जो सॉल्यूशन सेट फाइंड आउट करिणो आहे ठीकु आहे ॿारो हाणे तव्हां छा कंदो सभ खां पहिरियां लिखंदो सॉल्यूशन लिखण खां बाद में पहिरियों स्टेप सेम लिखी वञिजो सही आहे हीअ तव्हां पंहिंजो पाण लिखिजो पहिरियों स्टेप हाणे असांखे हिते छा करिणो आहे त हीउ जेको मॉड्यूलस खां अलावा हिते माइनस जो 12 पियो आहे उन खे खणी साॼे पासे अचिणो आहे त पोइ असां वटि अॻियो स्टेप थींदो त मॉड्यूलस ऑफ 2x - 3/5 = 5 + 12 ठीकु आहे ॿारो त पोइ हाणे असां वटि अॻियो स्टेप थींदो त मॉड्यूलस ऑफ 2x - 3/5 = 17 हाणे छा करिणो आहे असांखे हिते मॉड्यूलस ख़तमु करे वञिणो आहे जॾहिं असां मॉड्यूलस ख़तमु कंदासीं हाणे कीअं थींदो त पोइ असां लिखंदासीं त बाय द डेफिनेशन ऑफ मॉड्यूलस वी हैव हाणे त असांखे 2 इक्वेशन्स हासिलु थींदियूं हिकिड़ी असांखे हासिलु थींदी त 2x - 3/5 = 17 ॿी असांखे हासिलु थींदी त 2x - 3/5 = -17 ठीकु आहे ॿारो अहिड़े तरीक़े सां
त पोइ हाणे असां वटि हिते अॻियो स्टेप थींदो त 2x माइनस 3 इज़ इक्वल टू 17 इंटू 5 छाकाणि 5 इन साइड पियो वंड में एॾे वियो त ज़र में अची वियो त पोइ हाणे हिते थींदो त 2x इज़ इक्वल टू ॾिसो ॿारो 5 7 85 हिते लिखियोसीं 85 हीअ त जेको माइनस जो 3 पियो एॾां आयो प्लस जो थी वियो हिते लिखियोसीं प्लस 3 यानी हिते थींदो हींअर 88 न त असांखे छा जो मुल्क खपे x जो त हिते जेको 2 पियो आहे इन साइड ईंदो छा में थींदो इहो थींदो वंड में त पोइ हिते थींदो त x इज़ इक्वल टू 85 3 88 2 हेॾे आयो वंड में हिते अची वियो अहिड़े तरीक़े सां 2 जी टेबल 88 ते घणी दफ़ा वई 44 दफ़ा वई अहिड़े तरीक़े सां त हिते असांखे x जो मुल्ह मिलियो त 44 सही आहे ॿारो साॻे तरीक़े सां असां हींअर ही साइड हल कंदासीं त पोइ हिते बि ईअं ई थींदो त 2x माइनस 3 इज़ इक्वल टू 17 इंटू 5 इहे पंहिंजो पाण सां ज़रब थींदा ठीकु आहे ॿारो ऐं जेको माइनस जो 3 आहे इन साइड अची वेंदो त छा जो थींदो प्लस जो त पोइ हिते थींदो त 2x इज़ इक्वल टू 5 7 85 माइनस जा 85 प्लस 3 त हिते थींदो त 85 माइनस जो आहे प्लस जो 3 जोड़ कंदासीं असां वटि थींदो बाक़ी माइनस जा 82 जॾहिं असांखे हिते x जो मुल्ह खपे त हिते थींदो x इज़ इक्वल टू हिते थींदो 82 माइनस जो हिसां वंड में छा अची वेंदो 2 छाकाणि त हिते 2 पियो x सां ज़रब में इन साइड आयो त छा में थी वियो वंड में 82 ते 2 जी टेबल वेंदी घणा दफ़ा 41 दफ़ा अहिड़े तरीक़े सां ठीकु आहे ॿारो त पोइ हाणे हिते असांखे x जो मुल्ह मिलियो x इज़ इक्वल टू माइनस 41 त सॉल्यूशन सेट असां वटि थी वियो त इज़ इक्वल टू 44 माइनस 41 हाणे इहो छा थी वियो असांजो इहो थी वियो असांजो आंसर हीउ जेको 11 नंबर पार्ट आहे इहो तव्हां पंहिंजो पाण हल करण जी कोशिशि कजो मां हिते 12 नंबर पार्ट हल करण जी कोशिशि कयां थो हाणे उहो मूं वटि आहे त मॉड्यूलस ऑफ 2x प्लस 1 अपॉन 7 इज़ इक्वल टू 1 सभ खां पहिरियों लिखंदासीं सॉल्यूशन लिखण खां बाद में पहिरियों स्टेप तव्हां सेम लिखी वञिजो ठीकु आहे ॿारो हाणे छा करिणो आहे असांखे हिते असां हिते डायरेक्ट हिन जो मॉड्यूलस ख़तमु कंदासीं जॾहिं असां मॉड्यूलस ख़तमु कंदासीं त पहिरियां ही सेंटेंस लिखी ईंदासीं पोइ असांखे 2 कंडीशन्स मिलंदियूं मां उहो लिखां थो हिते 2x प्लस 1 अपॉन 7 इज़ इक्वल टू 1 कामा 2x प्लस 1 अपॉन 7 इज़ इक्वल टू माइनस 1 ठीकु आहे ॿारो 2x प्लस 1 7 उन साइड ईंदो 1 सां ज़रब थींदो त हिते थींदो त इज़ इक्वल टू 7 हाणे हिते कीअं थींदो त 2x प्लस 1 इज़ इक्वल टू 1 इंटू हाणे जेको 7 पियो आहे हेॾां ईंदो ज़रब में अची वेंदो त माइनस 1 इंटू 7 हिते थींदो माइनस जो 7 ठीकु आहे ॿारो अहिड़े तरीक़े सां तवजो ॾियो हिते जेको ही हिकु हेॾे ईंदो इहो थींदो पोइ माइनस जो त पोइ हिते थींदो त 6 7 मां हिकु हलियो ईंदो त पोइ मां हिते लिखी सघां थो त 2x इज़ इक्वल टू 6 हिते कीअं थींदो त 2x इज़ इक्वल टू माइनस जो 8 हाणे कीअं छाकाणि त हीउ जेको हिकु पियो आहे प्लस जो हेॾे ईंदो त माइनस जो थींदो अहिड़े तरीक़े सां ॾिसो तवजो ॾियो ॿारो हाणे हिते x इज़ इक्वल टू थींदो 6 अपॉन 2 हिते x इज़ इक्वल टू थींदो त माइनस 8 अपॉन 2 त हिते x जो मुल्ह असांखे मिलंदो 3 साॻी तरीक़े सां हिते असांखे x जो मुल्ह मिलंदो माइनस जो 4 हिते असांखे x जो हिकिड़ो मुल्ह मिलियो 3 ऐं x जो ॿियो मुल्ह मिलियो असांखे माइनस जो 4 त पोइ हाणे सॉल्यूशन सेट छा थींदो सॉल्यूशन सेट असां वटि थींदो त 3 कामा माइनस 4 ठीकु आहे ॿारो त पोइ हाणे इहो छा थी वियो इहो असांजो थी वियो आंसर ॿारो असांजो अॼु जो सबक़ हिते पूरो थियो वरी मिलंदासीं नए सबक़ में तेसिताईं अलाह